बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां हिन वीडियो में सेकेंड इक्वेशन ऑफ मोशन जे बारे में ॻाल्हि कंदासीं त असां उन जी इक्वेशन खे कीअं ड्राइव कंदा आहियूं। जीअं त सेकेंड इक्वेशन ऑफ मोशन आहे s इज़ इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वायर। इते s डिस्टेंस खे ज़ाहिर करे थो, u इनिशियल वेलोसिटी आहे, t टाइम आहे ऐं a एक्सीलरेशन खे ज़ाहिर करे थो। सेकेंड इक्वेशन ऑफ मोशन के ड्राइव करण जे लाइ असां हिकु अहिड़ी बॉडी सपोज़ कयूं था जेका मूवमेंट में हुजे, मतिलब त हरकत में हुजे। जॾहिं उहा बॉडी हरकत में आहे त उन जी इनिशियल वेलोसिटी u आहे ऐं कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ या असां खणी चऊं त टाइम t में उन जी एक्सीलरेशन कॉन्स्टेंट थी वञे थी ऐं बॉल फाइनल वेलोसिटी ते पहुची वञे थो, जंहिंखे असां v सपोज़ कयूं था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, बॉल मूव करे रहियो आहे त उन को न को डिस्टेंस कवर कयो हूंदो। सेकेंड इक्वेशन ऑफ मोशन में असां डिस्टेंस जी इक्वेशन फाइंड कंदा आहियूं त हिते डिस्टेंस छा थियो। हिन कंडीशन में एक्सीलरेशन बॉल जी कॉन्स्टेंट आहे, मतलब त वेलोसिटी बराबर वक्त में बराबर मिक़दार में चेंज थी आहे। तंहिं करे असां वेलोसिटी जो एवरेज वठंदासीं। एवरेज आहे इनिशियल वेलोसिटी प्लस फाइनल वेलोसिटी डिवाइडेड बाय 2, मतलब त u प्लस v डिवाइडेड बाय 2। जेकॾहिं असां उहा ई आम ॻाल्हि कयूं त वेलोसिटी छा हूंदी आहे त उहा डिस्टेंस अपॉन टाइम आहे, पर हिते सेकेंड इक्वेशन ऑफ मोशन में असांखे डिस्टेंस फाइंड करणो आहे। तंहिं करे असां t खे v जी तरफ़ वठी वेंदासीं त डिस्टेंस थी वेंदो v मतलब वेलोसिटी इंटू t मतलब टाइम। असां वटि जेका ही इक्वेशन आहे डिस्टेंस जी, जेका आहे वेलोसिटी इंटू टाइम, उन में असां सिंपली वेलोसिटी न रखंदासीं, हिते असां एवरेज वेलोसिटी रखंदासीं, छो त बॉल जेको मूव करे रहियो आहे उन जी एवरेज वेलोसिटी आहे u प्लस v डिवाइडेड बाय 2। तंहिं करे असां हिन खे डिस्टेंस में पुट कंदासीं त डिस्टेंस थी वेंदो u प्लस v डिवाइडेड बाय 2 इंटू टाइम। हाणे जेकॾहिं असां यादि कयूं, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन में फाइनल वेलोसिटी इज़ इक्वल्स टू इनिशियल वेलोसिटी प्लस एक्सीलरेशन इंटू टाइम हूंदो आहे। तंहिं करे असां हिन फाइनल वेलोसिटी जी क़ीमत खे हिते डिस्टेंस जी इक्वेशन में रखंदासीं त असांजे डिस्टेंस जो फार्मूलो थी वेंदो u प्लस at डिवाइडेड बाय 2 इंटू टाइम। हिते असां ॾिसूं था u सां 8 थी रहियो आहे, तंहिं करे असां u खे 2 टाइम्स लिखी सघूं था, 2u प्लस at डिवाइडेड बाय 2 इंटू टाइम। डिस्टेंस जे फार्मूले में ही जेको असां वटि ब्रैकेट में आहे 2u प्लस at, उनखे जेकॾहिं असां t सां मल्टीप्लाई कयूं त असांजो डिस्टेंस जो फार्मूलो या डिस्टेंस जी इक्वेशन थी वेंदी 2 टाइम्स ut प्लस at स्क्वायर डिवाइडेड बाय 2। हाणे जेकॾहिं असां उनखे ब्रेक कयूं, मतलब त 2 खे अलॻि अलॻि डिवाइड कयूं त डिस्टेंस जो फार्मूलो थी वेंदो 2 टाइम्स ut डिवाइड बाय 2 प्लस at स्क्वायर बाय 2। हिते असां 2 खे 2 सां कैंसिल करे सघूं था, तंहिं करे डिस्टेंस जो फार्मूलो थी वेंदो ut प्लस at स्क्वायर बाय 2, जेका असांजी रिक्वायर्ड इक्वेशन आहे। s इज़ इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वायर, मतलब त डिस्टेंस इज़ इक्वल्स टू इनिशियल वेलोसिटी इंटू टाइम प्लस हाफ एक्सेलरेशन इंटू टाइम स्क्वायर।